Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांझे लातो खान तव्हां वारो शिकारी हो लीमो ना है उनखे गहले कमरे में बंद करे तालो हणी आयो आयास। असां पाण इन जे इंतज़ार में बीठल हुआसीं। दादू खान असां लीमे सां अहिड़ो हशर कंदासीं जो सभु सचूं कंदो सभु। खमीसा इन लीमे खे मारण सां असांखे ज़िंदगी मिलंदी, हिनखे जेरो छॾियोसीं न त पोइ असांखे मरणो पवंदो। दादू खान इन जो मक़सदु त लीमे जे ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी विया। ज़ाहिर आहे पीराणा, लालची माण्हू जो अंजाम त इहो ई थियणो आहे। काल ताईं त चवे पियो त मूं सादिक खे कुझु न ॿुधायो, पर जॾहिं बचल खान ॻाल्हियुनि जे लाइ मूंखे घुरायो न त पोइ मां सम्झी वियुसि त इन सादिक सां वॾी बक कई हूंदी। तॾहिं त इहो सादिक आपे में कोन्हे को। हाणे भला इन लीमड़े जो छा करणु खपे दादू खान? पीराणा इन जो ज़िंदा रहणु असांजे लाइ फ़ाइदेमंद कोन्हे, पर फ़िलहाल असां हुनखे न मारींदासीं। सुभाणे ॻाल्हियूं थियनि, थी सघे थो त हिन जे ज़िंदा हुजण सां असांखे फ़ाइदो थिए। दादू खान पोइ भला असां लाइ छा हुकुम आहे? सुभाणे ताईं हिनखे बंदि रखो, ॻाल्हियूं थी वञनि, पोइ कंदासीं हिनखे दरिया बादशाह हवाले। ज़रूर छो एतिरे खौफ़ में? एतिरा ॾींहं किथे हैं? रेस करम खान, मां सोभारे खान जे कैद मां निकिरी आयो आहियां। सोभारे खान मूंसां वॾा ज़ुल्म कया आहिनि। ज़रूर सोभारे तोखे कैद में रखी उन तोसां नाइंसाफ़ी कई आहे। सोभारे ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे ऐं हा मुंहिंजे भाउ आदम खे बि माराए छॾी, मूंखे कैद करे ऐं मुंहिंजे मरण जो ऐलान करे छॾी। करम खान मूंखे हाणे पनाह ॾे, अॻ में बि मां तुंहिंजो सॼण हुउसि ऐं हाणे बि सॼण आहियां। पर ॻाल्हि इहा आहे त मां सॼण अॼु ताईं कंहिंखे बि नाहे सम्झो, पर वरी बि तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयां। सोभारे तोखे कैद में रखियो हूंदो, पर हाणे तूं करम खान जी पनाह में आई। हितां तोखे केर बि ॻोल्हे नथो सघे, छो त करम खान जे कहर खां को बि बची नथो सघे। करम खान तूं रुगो मुंहिंजे मथां हथ रख, मां बि त कचे जो हो कंधार आहियां, छो जो मूंखे कचे जे हर घट भेड़ जी ख़बर आहे। छो जो असीं कचे जा माण्हू पाणीअ जा पोरा आहियूं, असां हिक हंध खां तुॿी हणंदा आहियूं ऐं पोइ दुश्मन खे इहा बि ख़बर न पवंदी आहे त किथां था निकिरनि। ठीकु आहे, अॼु ॾींहं खां वठी तूं हिते मूं वटि रह, ॾिसां त इहो सोभारो तोखे हितां कीअं थो वठी वञे। लीमो गुम आहे, घर बि नाहे पहुतो, सुभाणे ॻाल्हियूं आहिनि। बाबे बचल खान वटि ॾातू वारनि जे साम्हूं लीमे जी शाहिदी ज़रूरी हुई। असां वॾी ग़लती कई आहे, तमामु वॾी ग़लती कई आहे, जो तव्हां लीमे मूं हथ कढियासीं। अदा सादिक इहो कमु कंहिंजो थी सघे थो? मूंखे पूरी पक आहे त इहो लीमो ॾातू वारनि जे हथ चढ़ी हूंदो ऐं ॾातू वारनि असांजी जासूसी कई आहे। अदा सादिक इन कम लाइ ॾातू अनवर ऐं खमीसे खे असांजे पोयां छॾियो आहे। पोइ पक सम्झ, 100% पक त लीमो उन्हनि वटि आहे। भाऊ सादिक मतां ॾातू वारनि लीमे खे पूरो करे छॾियो हुजे। ॾातू एॾो बेवकूफ़ नाहे जो एतिरो जल्दी लीमे खे ख़तम कंदो। ॻाल्हियुनि करण ताईं ॾातू लीमे खे कोन मारींदो, वो इन्हीअ करे
मत्ता लीमो अॻिते हली कम अचे। ओ अदा सादिक पक समझो त ॾातू लीमे मथां नाग ज़ुल्म करे उन खां पूरी शायदी ॾियारींदो। अदा लीमो आ सहे जी खल ॾातू वारनि जी मार पचाए सघंदो। इहो ई त मां तव्हांखे चवां थो। ॾातू इन लीमे खे तोते वांगुरु पढ़ाए पोइ उन मां हथ कढंदो। भाऊ सादिक असां लाइ हाणे छा हुकुम आहे? तव्हां ॿई अनवर ऐं खमीसे ते कड़ी नज़र रखो। लीमे खे हुनजी क़ैद मां छॾाइण तमामु लाज़मी आहे। जेसी ताईं लीमो असांखे हथ न ईंदो न तेसी ताईं मां बाबे बचल खान जे साम्हूं ॾातू ऐं पीराणे खे ॾोही साबित न करे सघंदुसि। इन्हीअ करे त चवांव थो लीमे जो मिलणु तमामु ज़रूरी आहे। असां कोशिश कयूं था। अदा खुदा कंदो त लीमे जी ख़बर पइजी वेंदी। त पोइ वञो, जीअं ई लीमे जी ख़बर पएव या खुड़क किथे पएव फौरन अची मूंखे ॿुधायो। ज़हूर, फिलहाल तूं मुंहिंजे माण्हुनि जे साम्हूं न अचिजांइ ऐं ॿियो त बंगुले खां ॿाहिरि बि न निकिरिजांइ। करम खान, तूं जेको बि हुकुम कंदे न मुंहिंजे न अखियुनि ते, पर मां हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि। करम खान, मुंहिंजी सोभारे सां सही सिधी दुश्मनी आहे। मां सोभारे खे माफ़ कोन कंदुसि। ज़हूर, बख़्श त मां सोभारे खे कॾहिं बि कोन कंदुसि, पर तोखे जीअं बि चवां तोखे तीअं करणो आहे। करम खान, तोखे त ख़बर आहे जॾहिं मां ॾातूअ सां पलांद करे आयो हुउसि अॼु ताईं कंहिंखे ख़बर पई त इहो कमु कंहिं कयो आहे। पर हिकिड़ो ख़्यालु रखजांइ, बचल खे, सांवल खे, ॾातूअ खे, बल्कि बचल जे ॻोठ जे हर हिकु माण्हूअ खे बख़्श कॾहिं बि कोन कंदुसि। करम खान, बचल खान ॾे त मुंहिंजो बि हिसाब रहियल आहे। ॾातू ऐं पीराणे खे मां बि कोन माफ़ कंदुसि, छो जो बचल खान जे साम्हूं ॿधी उन्हनि मूंखे मारियो हो। इहो ॾातू जेको आहे न पाण खे ॾहे सर थो सम्झे। मां हुन जे दिमाग़ मां इहा हवा कढण थो चाहियां। करम खान, ॾातू बि त चोर आहे न। मां हो कचे जो कंधार आहियां जो चोराणी ॿोली ऐं चोराणा रस्ता सभु मूंखे ख़बर आहिनि। न तकड़ न कर। ॾातू हुजे, बचल हुजे या सांवल, उन्हनि सभिनी खां पलांद ॻाए वॼाए वठंदुसि। फिलहाल मां रुगो सोभारे सां ॿ पाणी करे वठां, छो त बचल वारा सोभारे खे ॾोही था सम्झनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अड़े ठिकड़ हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, फ़कीर जो पुटु थियो, ये केॾियूं शरारतूं रखियूं थी? हाँ, कहिड़ा कम काका सुदामल, छा थो चईं, छा कयो आहे मूं? अड़े ठिकड़, मूं वटि पका सबूत आहिनि। मियां मां जे पंहिंजे अखियुनि सां पाण न ॾिसां ऐं बचल खाना खे तव्हां ॾियां त उहो वेतबाड़ कोन करे हा, न करे हा मुंहिंजो विश्वास। मथां ईअं चयो आहे त यार आछूदामल फोग फ़कीर जो पुटु अहिड़ियूं शरारतूं कंदो ई कोन। हे त ईश्वर जी महिरबानी आहे मियां जो मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो मां। मञोसी काका त मां वॾो शरारती आहियां, सभु शरारतूं मूं कयूं आहिनि, पर काका ॿुधा त सही मूं कयो छा आहे? तूं ईअं कोन मञींदे। हाणे तुंहिंजूं ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं अड़े बचल खाना जे ओताक ते थींदियूं, पर थी त मां वञा हाणे। काका बीह त सही, ॿुध त सही, थियो छा आहे ॿुधा न। ॻाल्हि कड़ काका, छो मूं ग़रीब जे पोयां पियो आहीं, मूं कयो छा आहे सम्झा त सही। अड़े ठिकड़ वॾो कोख जो पको आहीं, हाणे ईअं कोन थींदो। मां बचल खान ॾे वेंदुसि दाहीं, कोई ज़रूरु कोन्हे। चयो मां नी त हाणे तोखे बचल खान वटि घुराईंदुसि, उते सॼियूं ॻाल्हियूं थींदियूं, पर हटो हाणे रस्ते तां।
अलाए छा थियो आहे काके आसूदेमल खे मूंखे त सम्झ में ई नथो अचे ही वरी मूं ते शरारत जो इल्ज़ाम पियो हणे मुंहिंजे त मलाइकनि खे बि ख़बर नाहे मूंखां ग़लती थी वई जो मां हितां लंघयुसि रोलू अलाए कहिड़े असांखे नांग खाधो जो लालच में अची वियासीं हाणे त मसलो असांजी ॻीचीअ में अची पियो आहे हाणे ख़बर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ध्यान सां तूं मूंखे सॼो मसलो ॿुधा तोखे मां अहिड़ी सलाह ॾींदुसि सुठी जहिड़ो मां पाण ई भलो हाणे तूं कहिड़ी सलाह ॾींदे भला ॿुध इहो जजनि ऐं वकीलनि खे बि तूं सलाहूं ॾींदो आहे छा तो छा सम्झो आहे मूंखे हाणे हा नालो जो रोलू आहे त मां रोलू आहियां अरे सलाहूं मां बादशाहनि वारियूं कंदो आहीं बादशाहनि वारियूं ये बादशाही ॻाल्हियूं पाण वटि रख मूंखे तुंहिंजी सलाह जी का बि ज़रूरत कोन्हे चवंदा आहिनि त माण्हू कख सां बि सलाह कंदो आहे ख़बर न तेरी ॿुध सियाणनि चयो आहे त कख सां भली सलाह कयो पर कंहिं नांग सां सलाह न कयो ही नांग आहे नांग छा जोड़े नांग छो थो चई मां तोखे ॾंगियो आहे छा मां नांग आहियां नांग ओॾा नासनि में घिरी वञाई आहे तूं कंहिंसां बि सलाह न कर पर जॾहिं बचल खान तोखे ॿिटंगो फसाईंदो न पोइ तूं ॾांहुं कंदे असल सलाह इहा करणी आहे त हिन निभागे मां जान कीअं छॾायूं जॾहिं खां हिन घर में आयो आहे त हिन घर जो सुकून बर्बाद करे छॾियो आहे हिन नांग अब तुंहिंजो सुकून त कुदरत तारे ख़राब कयो आहे मुंहिंजे छा जो ॾोह थो ॾी हालत ॾिसो तैराकी थो करे ॾिसी मूंखे भॼ पर मूंखे कहिड़ो लाचार आहे मां तोखे सलाह ॾियां वञी पर मर हा हा मरंदुसि पर तोखां सलाह कोन वठंदुसि वॾी खोटरियल खॾ में भली किरी पवां न तॾहिं बि तोखे कोन चवंदुसि तूं उहो निभागो आहे जो मथां मिटी विझी अथो मूंखे दफ़नाए छॾींदे हा ख़ुदा कंदो किरंदे खॾ में हा हा जहिड़ी नियत अथसि तहिड़ो नतीजो बि मिलंदो निभागा का किरो ना लॻई मां एॾो जल्दी कोन मरंदुसि हाणे ख़ुशि न थियो असल अहिड़ी थी कावड़ मूंखे लॻो आहे कोरोना तूं रुगो सुम कीअं थो घुटो ॾेई न मरंदे तुंहिंजो बादशाही आहे न मरंदो सरकार तव्हां सां सिधी ॻाल्हि चोर पकड़जी पियो हाँ चोर पकड़ियो केरो यो सरकार जो फोग फकीर जो पुट राणो खान ॾिसो त सिदारतूं कॾहिं थो करे इहा शरारत ने छोरे राणे जी बाबा साईं छा थियो आहे बाबा साईं इहो पुछो त छा न थियो आहे हे साईं सांवल खान वो फोग फकीर जो पुट राणो घर में फिसड़ थो छले वञे ईअं बि न साईं ईंदे वेंदे तो वॾा वॾा भींडा उछलाए घर में असांखे पूरो रेजाइण जी कोशिशि पियो करे सरकार पूरा ॿ ॾींहं घिटीअ में लिखी बीठुमि वॾो मुक़ाबिलो कयोमांसि अॼु वरी घिटीअ में ॾिठुमि त ओचितो राणे जे हथ में वॾो भींड हुयो अकल कई मां छॾे तूं आहे काका राणे या छिचोर पाई कॾहिं खां वठी शुरू कई आहे सांवल सरकार अहिड़ा छिचोरा जे हिन ॻोठ में रहिया नी असां मिसकिननि जो रहणु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे वधीक पाण साईं जो बाबा सूदामल तुझे वार खे बि तओ न ईंदो वार खे बि इन छोरे सां मारो त शर्तो क्या जो या तुम्हारी खिटी छॾे वेंदो बाबा साईं काको आसूदोमल असांजे लाइ लाइक़ इज़त आहे इन राणे सां ॿीहर अहिड़ो अशर कजे जो अहिड़ी का बरकत न करे बाबा तूं वञ न छोरे राणे खे त वठी आ हिन जी त मां खल पुठीअ थो लाहियां न सरकार न इंसान जो बचिड़ो आहे माड़ न ॾिजो तव्हां हुनखे घुराए कुर्ब मोहबत सां सम्झायो पोइ बि जेकॾहिं नथो सम्झे त तव्हां धणी आहियो ओछवाड़ा आहियो जेका सजा ॾियोसि बाबा आसूदामल कमाल थो करे यार तूं असांजे ॻोठ जो तूं असांजो भाउ माण्हू आहे तोखे तंग कंदो अहिड़ी सिख था ॾियूंसि जो वरी हमेशह जे लाइ तुंहिंजो रस्तो ई भुलिजी वेंदो भॻवान भली कंदो आहे सरकार वॾी महिरबानी सांवल पापा वञ ने छोरे राणे खे तेरे वठी आ जल्दी कर जे सॾई थो बाबो बचल छोरो करे छा थो सुकीअ में हर थो पियो हला खबी 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 वरिया पुट वरिया
बस पकड़ियानी पाण वारे छोरे खे थियो छा आहे अलाए कहिड़ी जी आंध मांध लॻी अथसि चिचड़ था पटनि अलाए ब्रेक फेल थी वई अथसि हिकु जॻह ते बीहे ई कोन थो हालत छोरे जे मुंहं जा मलाए कई उॾी विया न थींदसि वरी छा बड़ी को नओं ड्रामो सोचींदो हूंदो अहिड़ी वरी हिनखे बंदूकियूं लॻियूं आहिनि हा नओं ड्रामो अमां केरु केॾो बि परेशान छो न हुजे पर तव्हांखे मश्करी लॻी आहे राणा चवंदा न आहिनि अंधनि अॻियां रोण अखियुनि जो ज़ियान वॾी ॻाल्हि आहे बाबा वॾी ॻाल्हि आहे क़यामत वेझी आहे हाणे ही बि थी असांखे मिसाल ॾे असांखे वरी अंधनि में शुमार कयो अथसि आने मां फुटल साईं जी ॻाल्हि आहे थी वॾी ॻाल्हि शर्म जो ज़रो कोन्हे बिनी मां ॿीहरी कहिड़ी चङाई जी उमेद रखी सघिजे थी बाबा महिरबानी करे तव्हां पाण में न विड़ो मूंखे सलाह ॾियो त मां छा कयां असांखे कहिड़ी ख़बर अथसि आख़िर मसइलो आहे छा बाबा हक़ीक़त इहा आहे त आसूदो मल आहे न उहो मुंहिंजी दां बचल खान खे ॾियण वियो आहे तुंहिंजी दां ॾियण लाइ आसूदो मल वरी बचल खान वटि छो तो छा कयो आहे मां पाण इन्ही करे त परेशान आहियां त आसूदो मल दां खणी कहिड़ी वियो आहे अरे मूंखे ॻाल्हि त ॿुधाए आसूदो मल भला को छितो थियो आहे जो हरू भरू दाह खणी आयो आहे ज़ाहिर आहे तो का शरारत त कई हूंदी शरारत वारे ॾींहुं त ॼाए हुए न वाह बाबा वाह माण्हू पंहिंजी औलाद खे बचाइण जी कंदा आहिनि पर तूं त उबतो मूंखे फासाइण जी थो करी राणा तूं हिननि मां चङाई जी उमेद न रखजा अञा आसूदो मल तोसां चङाई कंदो ऐं ही तोखे खूह में धिको ॾेई छॾंदा बस कर छोरी ही त सफ़ा असां ते सड़ी वती आहे ओ कचियूं बूटियूं थी खाए कचियूं बूटियूं असांखे पंहिंजो वॾो दुश्मन थी सम्झे शर्म कोन अथनि सफ़ा ज़रो हया ई कोन अथनि फ़क़ीराणी हिन छोरीअ त मुंहिंजा आंट्रा गुंट्रा साड़े छॾिया ॿियो ख़बर लीमे जी का खुड़क पई अदा सादिक लीमो आहे अनवर ऐं खमीसे वटि बाक़ी इहा ख़बर नथी पए हुनखे लिकायो अलाए किथे अथनि खमीसो ऐं अनवर एॾा ठाऊका कॾहिं को थिया आहिनि जो असांजे मामले में टंग था हणाइनि अदा सादिक असां हिकु ॻोठ जा आहियूं ऐं असां हुननि खे कुझु नथा चई सघूं ऐं सादिक जेकॾहिं तव्हां हुनखे थोरो दाबो ॾियो त थी सघे थो तव्हांजे दाबे जे करे हू लीमे मां हथ कढनि हाणे मूंखे इहो ॿुधायो इहे ॿई ॼणा खमीसो ऐं अनवर किथे मिलंदा का बि ख़बर न आहे अदा सादिक भला इहे घर में कोन हूंदा छा ऐं सादिक जेकॾहिं ॻोठ वेंदव त जहिड़ो बि थी सघे थो बाक़ी जेकॾहिं तव्हांखे किथे ॿाहिरि मिली वञनि उन्हनि खे उते तव्हां दाबो ॾिजो एतिरा मोतबर ठाऊका न आहिनि जो मूंसां विढ़ंदा ऐं सादिक तव्हां सां त कोन पुछी सघंदा पर ॻोठ में ॿिया माण्हू बि त आहिनि न ऐं जेकॾहिं उते कुझु बि थियो त उतां जा माण्हू असांजे मथां बि आङुरियूं खणंदा हा अदा सादिक सुभाणे असांखे मयारूं ॾींदा तव्हांजा दोस्त असां सां नाइंसाफ़ी करे विया आहिनि ठीकु आहे तव्हां ॿिन्ही जी इज़त जे करे मां ॻोठ कोन वेंदुसि बाक़ी जेकॾहिं जिते बि मूंखे मिलिया न बख़्श कोन कंदोसां छो त नांग जो कखियल बची सघे थो पर मुंहिंजो थकियल बची नथो सघे छो त सादिक जी मार ख़बर न चार फोक फ़कीर इहो तोवारो छोरो वरी कॾहिं को एॾो मोतबर थियो आहे जो वते तो परावन घर में भितर हणंदो बाबा साईं राणो भला परावन घरनि में भितर छो हणंदो पोइ आसूदो मल चरियो थियो जो तव्हां ॾिनई बाबा साईं मां त सम्झां थो त आसूदो मल हरू भरू दाह ॾेई वियो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए फ़कीर मूंखे छा आसूदो मल फॾई आहे न या आसूदो मल कूड़ जहिड़ो आहे न बाबा साईं कूड़ जहिड़ो माण्हू बि कोन्हे त पोइ इहा ॻाल्हि तय आहे त शरारत तोवारे छोरे जी आहे हाणे हीअ कर चएसि राणे खे त वञी माफ़ी वठी अचे हुन खां बाबा साईं जॾहिं
छोरे मुआरे आसूदे मल जे घर में भितर उछलिया ई कोन्हनि त हरू भरू माफ़ी वञी वठी अचे। लॻे थो तव्हां पीउ पुट ईअं न मञींदव। जेसि ताईं हिन तुआरे छोरे राणे जी खल पुठीअ तो न लाहींदुसि। बाबा हुनखे मार ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे। हाज़ुर मां चवां थो त वञी आसूदे मल खां माफ़ी वठी ईंदो बसि न। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, आसूदे मल खे मां हिते घुराए पुछंदुसि, जे तव्हां माफ़ी न वरिती आहे त पोइ वरी सम्झे थो ॻोठ में गंद करण लाइ हिकिड़ो ॾातू ई खोड़ आहे। मथां वरी तव्हां अची मोतबर थिया हो। बाबा तव्हां कंहिं बि क़िस्म जो फिक्र न कयो, मां वञा थो घर चवां थो बाबा वञी आसूदे मल खां माफ़ी वठी अचे पोइ त बसि न बाबा। सांवल मोमल खे कॾहिं वठण वेंदे? पूरा मां में सादिक ऐं ॾातूअ जे विच में ॻाल्हियूं आहिनि, उन खां पोइ वेंदुसि। ॻाल्हियूं सुबुह जो बाबो बचल खान पाण ई कराईंदो, तूं सुबुह जो उथी मोमल खे वठण वञजाए। पूरो उन्हनि जे विच में ॻाल्हियूं मां न कराईंदुसि, पर उते हुजणु मुंहिंजो तमामु लाज़मी आहे। जेकॾहिं धुरुनि जे विच में चिकताण वधी वञे त उन्हनि खे उथी बि बाबो बचल खान त कोन छॾाईंदो। ख़ुदा पाक कंदो त अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन थींदी। पूरो इत्तेफ़ाक़ पुछी कोन ईंदो आहे। ऐं ॿियो त वेचारे मामे सादिक जी न्याणीअ जो खून थियल आहे, हू जज़्बात में अची ॾातूअ खे हणे ओलो सोलो धक, उहो त ॻाल्हि वधी वेंदी न। ठीकु आहे सांवल, जेको तूं मुनासिब सम्झी, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु हो त तूं पाण वञी हा मोमल खे वापसि वठी अचण खां पोइ। सांवल तूं हुन सां कावड़ न रखजांइ, ख़बर न आहे ख़ुदा लाइ कहिड़ी ॻाल्हियुनि में राज़ी। इन जे करे मोमल पई बदवाऊं ॾींदी असांखे। ठीकु आहे उर, मूं पाण ई सोचियो आहे। हिकु त उन वक़्तु मां निकाह न कयां, बाबा साईं खे ठुप जवाबु ॾेई छॾिया, पर जेकॾहिं मां ईअं न करे सघियुसि ऐं बाबा मुंहिंजो निकाह मूमल सां करायो, उन में मूमल जो कहिड़ो ॾोह? मूमल खे हुन जो हक़ मिलणु घुरिजे उर। इहो तो मथां फ़र्ज़ बणिजे थो, बाक़ी मूमल असांजे लाइ छा थी सोचे छा थी सम्झे इहो त हाणे उन जो मसइलो आहे। उर हाणे मूमल जो मसइलो बि हिन घर जो मसइलो आहे, इन करे तव्हां ॿिन्हिनि खे हिकु थी रहणु घुरिजे। सोचींदी हुयसि त पैसा गॾु करे पंहिंजो हिकिड़ो महल ठहिराईंदसि, हवेली ठहंदी मुंहिंजी, नंढड़ी गाॾड़ी बि वठंदसि, पर न मुक़दर ई अहिड़ो कोन्हे। खेसि लॻे थो हाणे सदाईं कखा में घरनि में ई रहणो पवंदो। शुक्र न कजाए शुक्र। अड़े चरी हिन उमिरि में बि तोल मां दंध का कढी घर थो पियो हलायां, अञा बि न मञ। हा साईं बराबरि सचो आहे, शाबस अथई वॾी तोखे शाबस आहे जो तूं असांखे खाराई पियो घर थो हलाई, न त सीधो बुख मरी वञूं आहे। अड़े मुंहिंजे मुंहं खां पोइ बुख मरंदी बुख, इहो मां हिन दोहल ते लिखी थो ॾियां, वरी पंहिंजे पुट जा पिरकार बि त ॾिस न। हा साईं तो पगियूं ॿधियूं, हाणे राणे जा हाल ॾिसां, बसि पंहिंजो त मुक़दर ई अहिड़ो आहे, कहिड़ो मुंहुं मथो पिटियां। चौथी मुंहुं मथो पिटी मासी अमीरा। अरे हाणे तूं त चुप कर, कहिड़ो मुंहिंजे घर जो वॾो आहीं तोखे हाल अहवाल ॾियां। फकीराणी खैर घुर, ये वीचारो असांजो पंहिंजो बचियो आहे न, वीचारे जो असां खां ॿियो केरु आहे? ही घर आहे कोई यतीम खानो कोन्हे, जेको ते कोड़ो थोड़ो हिते बीठो आहे पोइ वेठो पंहिंजा हाल अहवाल करे। चाचा फोग घर में थधो पाणी कोन ॾई आ, हिकिड़ो गिलास मासी अमीरा खे प्यार सफ़ा बाह लॻी पई आ। अरे बाबा डोलो गिलास जे बदिरां खणी मट पाणीअ जा प्यारियांसि न, पर बाबा या बाह विसामंदी कान। अरे बस कर, घणो मथो न हण। मासी अमीरा माशाल्लाह अञा जवान लॻी पई। अरे बस कर, ये बंद न बध, सब समझा थी त छा लाइ तो ॻाल्हाई, कम जी ॻाल्हि कर। मासी अमीरा कम जी ॻाल्हि आहे त बुख लॻी आ, जे थोरी घणी मानी मिले त। वाह डोलू वाह, असांखे टेम ते मानी मिले थी त तोखे ते मानी मिलंदी। ॾाढो ना शुक्र आहे, तूं त बुख ते वेठो, तोखे मानी मिले ई कान थी। ऐं छोरा ॾे ख़बर, तोखे खबड़ वारी ज़ाल मानी नथी ॾे छा? मासी अमीरा इहा ॻाल्हि ई न पुछ, उन वीचारी त खणी पचाई, पर असांजे घर में हिकिड़ो दख बिलो आहे,
हराम जो हिकिड़ो टुकुर थो छॾे। ओ बाबा एॾे दख मिले जो को बिलो कर न त तूं त यार बुखुन वेठे मरी वेंदे पियो। बसि कर जो को ॾींहुं मानी तोखे ॾियां थी, बाक़ी रोज़ न हिते बीठो हुजां, रोज़ मानी कान्हे असां वटि। ढोलू तेसिताईं भला चांहि घुरायूं। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।